اعوذ باللہ من الشیطان الرجیم بسم اللہ الرحمن الرحیم وَنَزَّلْنَا عَلَيْكَ الْكِتَابَ تِبْيَانًا لِكُلِّ شَيْءٍ وَهُدًى وَرَحْمَةً وَبُشْرَى لِلْمُسْلِمِينَ۔ ترجمو ऐं असां तो ते ही क़ुरान लाथो जेको हर शइ जो रोशन बयान आहे ऐं हिदायत ऐं रहमत ऐं खुशखबरी माण्हुनि जे वास्ते। मुझे तारीख में पत्थरों के मिंबर पे बहुत से खतीब मिले इकबाल, मगर खुदा की तारीफ करते हुए नेज़े की नोक पे एक इमाम हुसैन मिला। कुरान पाक ॾिसो, हिंदी, सिंधी, बलोच, पठान, पंजाबी, बंगाली, अरबी, अजमी सभिनी जो लिबास, ताम, ज़िंदगी जो तौर तरीक़ो सब अलग अलग आहे। मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा माण्हू कीअं गॾु थियनि हा। क़ुरान करीम सभ खे जमा फरमायो, उन्हनि जो हिकु नालो मुस्लमान रखियो। क़ुरान फरमाए थो सूरह हज में, हुव सम्माकुमुल मुस्लिमीन। तर्जुमो, अल्लाह तव्हां जो नालो मुस्लमान रखियो आहे। ऐं असीं सभु मुस्लमान आहियूं। मोमिन ऐं मुस्लमान में कहिड़ो फ़र्क़ु आहे? मुस्लमान अल्लाह ताला खे, अल्लाह ताला जे रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ऐं क़ुरान करीम खे मञूं था बस। ऐं मोमिन अल्लाह ऐं रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं क़ुरान जी ॻाल्हि मञनि था। जीअं माखी मुख़्तलिफ़ बाग़नि ऐं गुलनि जी रस जमा कनि था, सभु रस गॾु थियण बाद माखी चइबो आहे उनखे। मुख़्तलिफ़ मुल्कनि ऐं मुख़्तलिफ़ ॿोलियुनि ॻाल्हाईंदड़ सभिनि जो नालो मुस्लमान त अल्लाह जे कलाम क़ुरान पाक अल्लाह जे बंदनि खे जमा करण वारी आहे। अहिड़ी तरह ज़िंदा ऐं मुर्दा उन्हनि खे बि मिलाए छॾियईं। मुर्दा जीअरनि खां था फैज़ वठनि, क़ुरान जा ख़तम कढी मोलनि खे बख़्शिराइण, ईसाल सवाब मोकिलण। जीअरा माण्हू क़ुरान करीम जी बरकत सां गौस कुतुब वली बणिया। इन्हनि जो फैज़ बाद वफ़ात बि जारी आहे। जेकॾहिं क़ुरान क़िराअत मां ठहियो त इन जी माना आहे पढ़ियल शइ। त क़ुरान इन करे चयो वञे थो जेकी अंबिया किराम खे किताब या सहीफ़ा अल्लाह ताला जे तरफ़ां लिखियल अता थिया, क़ुरान करीम पढ़ियल नाज़िल थियो। सो अहिड़ी तरह हज़रत जिब्राइल अमीन हाज़िर थींदो हो, पढ़ी ॿुधाईंदो हो ऐं हलियो वेंदो हो। यकीनन पढ़ियल क़ुरान जो नाज़िल थियणु लिखियल खां अफ़ज़ल आहे। जेतिरे क़दर क़ुरान करीम पढ़ियो वियो आहे, पढ़ियो वञे थो, एतिरे क़दर का बि दीनी या दुनियावी का बि किताब नथी पढ़ी वञे। छो त इंसान का बि किताब लिखंदो त थोरनि माण्हुनि ताईं पहुचंदी या हिकु अधु दफ़ो पढ़ी वेंदी, कुझु ज़माने गुज़रण बाद ख़तम थी वेंदी। पर क़ुरान करीम जे शान ॾिसो, सॼे आलम तरफ़ आयो, सभिनि माण्हुनि पढ़ियो, वरी वरी पढ़ियो, अकेले में पढ़ियो, जमात सां पढ़ियो, तरावी में पढ़ियो, शबीने में पढ़ियो। एॾी अज़मत ऐं शान सां को बि किताब न पढ़ियो वञे थो। मज़े जी ॻाल्हि इहा आहे त मुस्लमाननि पढ़ियो ऐं काफ़िरनि बि पढ़ियो। हिकु दफ़े रामचंद्र आर्या सदर लफ़्ज़ुर रहमतुल्लाह ताला अलैहि खे अर्ज़ु कयईं, मूंखे क़ुरान करीम जा 14 सीपारा यादि आहिनि। तव्हां ॿुधायो त तव्हांखे असांजो किताब वेद केतिरो यादि आहे? हज़रत मौसूफ़ फरमायुसि त इहो असांजे क़ुरान जो कमाल आहे जो दोस्त त दोस्त पर दुश्मननि जे सीने में बि पहुची वियो। तव्हांजी वेद जी कमज़ोरी दोस्तनि जे दिलनि में बि घर न करे सघियो। तव्हांजे चवण मुताबिक़ त वेद खे किरोड़े साल थिया आहिनि दुनिया में आहे, पर हिंदुस्तान खां ॿाहिरि न पहुतो। ऐं क़ुरान करीम खे दुनिया में आहे कुझु सदियूं थियूं आहिनि, सॼे आलम में पहुची वियो। जेकॾहिं क़ुरान सॼे आलम में पहुची वियो आहे, सभ खां वधीक पढ़ियो वञे थो। सुभान अल्लाह।